हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो त मूं पंहिंजे दिल पर बाबे खे एॾो इबादत सां लऊं लाईंदे ॾिठो जो 500 नफ़िल घणा 500 नफ़िल यानी 1000 रकातूं ॾींहं रात में पढ़ंदो हो रब के राज़ी कंदो केर असल खां आशिकन जो रहनुमा रहबर हुसैन दाइमा दिल में रहे तो दिल रुबा दिल पर हुसैन रब खे राज़ी बनाईंदो हो। बहरहाल सादतुल कौनैन जो हवालो आहे हज़रत इमाम हसन हुसैन संदन जो सोट अब्दुल्ला मदीने खां थी मके आया किथे आया मक्के थोड़ा ध्यान मक्के वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह पाण ॾिनई के पेलो करे तवाफ़ सां बेड़ी थी तरे वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह राविया हजरत अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा नालो वणई थो मोहब्बत इश्क जो मज़हर अलीउल मुर्तज़ा है असां जो रहनुमा रहबर अलीउल मुर्तज़ा है हजर असवद पत्थर साईं फरमाए तो रिवायत हो करे तो महबूब फरमाइन था तो उनके अल्लाह ताला एडो पावर ॾिनो जो जे हजर असवद पत्थर के हथ लगायो या इशारो कयो या काठी हथ में खणी हई तो अल्लाह ताला इन पत्थर के एडी ताकत ॾिनी एडो पावर ॾिनो जो यो पंजन हथ लगाईंदड़न के जा नाला टाइप कंदो विंदो रिकॉर्ड कंदो विंदो क़यामत जो ॾींहुं थींदो रब चंद हजर असवद जन्नत ॾे हल चवंदो मुंहिंजा मौला अवल उन्हनि खे छॾ जन मूंखे चुमियो ऐं मूंखे हथ लगाया इश्क जी ॻाल्हि आहे महबूब करीम जी हदीस जो मफ़हूम त जेकॾहिं हजर असवद पत्थर जन्नती पत्थर उन पत्थर जो इहो कमाल आहे त मिठे मोहम्मद घोट जो छा कमाल हूंदो वलियन जो छा कमाल हूंदो इमामन जो छा कमाल हूंदो सहाबन जो छा कमाल हूंदो। बहरहाल महबूब करीम जा बचड़ा इमाम हसन हुसैन ऐं संदन जो सोट अब्दुल्ला मक्के आया ज़ियारत करे वापस मोटिया रस्ते में ॾिठो हिकिड़ी पुराणी झोपड़ी आ घरड़ो आ उन में वही वधी विया सलाम कयो ॾिठो कि पीर सन औरत वेठी आ पुछन सामा तो वटि खाइण लाइ कुझु आहे अब्बा नूरानी चेहरन वारो ॿियो कुझु त कोन्हे को बकरी आहे जिन जो खीर पियो कबूल आहे खीर पीतऊं कुझु देर खां पोइ वरी चन सामा जेकॾहिं कुझु हुजे ई खाइण लाइ त ॾे जे मदीने आई त तुंहिंजो थोरो लाहे छॾींदासीं मदीने आई त तुंहिंजो थोरो लाहे छॾींदासीं असीं मुस्तफ़ा जे घराणे जा उहे कुल आहियूं अल्लाह जे महबूब फरमायो जन्नती जवाननि जा सरदार आहिनि जन्नत जा मालिक आहिनि अख जो इशारो कंदा वेंदा असां गुनहगारनि जा बेड़ा तरंदा वेंदा महिरबाननि जा मींहं वसंदा वेंदा करम जा ककर वसंदा वेंदा फज़ल थींदा वेंदा मान थो चवांसि मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाईंदो हो त क़यामत जो ॾींहुं थींदो या रसूल अल्लाह जा नारा लॻंदा वेंदा आशिक पुॼंदा वेंदा जन्नत जा दरवाज़ा खुलंदा वेंदा आशिक रसूल मिठे मोहम्मद घोट जे उम्मत जा वली जन सोने नबी जे दीन जी खिदमत कई उन्हनि त ये ऐलान कया पीर सिमद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह ताला अलैह फरमायो त 4 तस्बीहूं ज़िक्र जो कयो 5 वक्त नमाज पढ़ो ऐं हशर जे ॾींहुं मां सामने वेठो पीरन जे पीर दिलबर दस्तगीर फरमायो जेकॾहिं को कंहिं मां मुतमिन न थियो आहे को पीर न वरतो अथई त क़यामत जो ॾींहुं थींदो जे मुंहिंजी दामन में चंबड़ंदो त मां दस्तगीर पोइ वेंदुसि अवल उनखे छॾाईंदुसि हज़रत इमाम हसन हुसैन जेॾीमहिल उनखे चवनि था 3 भलारा साईं ॿियो कुझु कोन्हे इहा बकरी कुही खाओ
बकरी कोई खादिया कुछ टाइम गुजरियो हुआ उन पीर सन औरत के हजरत इमाम हसन मदीने में डिठो अगाल आखिरी आ पो वरी आयत जो तर्जुमो पूरो करे मन कबद पड़ भी थोरो तवज्जो कयो हजरत इमाम हसन सोने मदीने में डिठो किथे डिठो छोड़ फिक्र दुनिया की चल मदीना चलती है मुस्तफा गुलामों की किस्मतें बदलती हैं अदा थोड़ो इने के हेठ कर त पोयन जी ज़ियारत कयां छोड़ फिक्र दुनिया की चल मदीना चलती है मुस्तफा गुलामों की किस्मतें बदलते हैं मदीने में जो डिठे अम्मा सादी है साल बुधाई टाइम बुधाई तारीख बुधाई अब्बा मां उम्र रसीद है मुखे याद कोने तोखे याद ना है मुखे याद अच तुझो थोरो लायो 1000 बकरियों 1000 दरहम दई इमाम हुसैन दे थो मोकले सोनो हुसैन 1000 बकरियों दई 1000 दरहम दई हजरत अब्दुल्ला सोने दे थो मोकले वो वरी एक कोल जे मुताबिक 1000 बे कोल जे मुताबिक 2000 बकरियों थो दे एडो मुस्तफा जो घराणो सखी एडो मुस्तफा जो घराणो सखिया जेको ईंदो आ उनखे अॾे छॾींदा आहिनि पर छल अदब हुजे छल अदब हुजे आले रसूल त आले रसूल पर जेको आले रसूल जी दामन में लिको न उन ते वॾा करीम रब जे करम जा ककर वसो हिकिड़ो मंगणहार हो मंगणहार दीन जो इल्म पढ़ियो जेमल इल्म पढ़ी आलिम थियो त सदाई त मां सैयद हां कुदो सदाई त मां सैयद हां अग में बारन को अंदे बादशाही होदी ओ के वक्त जे बादशाह के खबर पई उन्हें जो त डाडो नेक सूरता नेक सीरता मिठे मोहम्मद घोट जे दीन जो आलिमा घुराए जी समूह जे धी सा शादी कंदे आने जे बादशाह जी धी मिले तो छा कर कि बिस्मिल्लाह जे मला शादी थी बंगलो मिलियो नौकर मिलिया त हाने बटन ॾींहनि खां पोइ बादशाह हलियो त पंहिंजे न्याणे सां मिली चूं सुबुह जे टाइम ते सुबुह जो हू वेतो त उन जो पानी के जगह ते खड्डे में जमो थियो हो बादशाह सां गॾु कुत्तो बि हो उन कुत्ते उन पानी में मुंह हणी रूड़ वजीर सियाणा हा वजीर चेस साईं ही सैयद कोन थई मंगणहार रातो बादशाह कावड़ पियो करे त ही जो कासो मुंह मंगणहार के थी ॾिनी समझो मुंह मंगणहार के थी ॾिनी चईसई न तूं परखा वठीस तेल जी तई तपा ये सैयद होंदो त कोन सड़ंदो जे मंगणहार होंदो त पाण ही खबर पवंदी किसडे खबर है त ये तेल जे में लहंदे पकाई कोन पियो छॾे न चईसई हालात दे मुकर थियो टाइम मुकर थियो रात जो किछे में गारो विझी इए पियो सदे जे मुझे मुर्शिद सैयद सई हाजी शाह लक्यारी वारन जे डाडा साईं लकी शाह सदर नेक नजर रहमतुल्लाह ताला अलैहि सदियो रिय देर कर दरगाह मा मकसद सिखो मोहताज जो रखो या रसूल अल्लाह मो बाने मथे हथ बाज जो या अकरमल खल्क माली मन अलो ज़बी सिवा का इंतहुलुल हादिसल अमीन या रसूल अल्लाह खता थिया माफी मिले मेहरबानी थे हलदे हलदे महबूबन जी ज़ियारत थिया न चई सुभान अल्लाह उन मंगणहार आलम के महबूबन करीमन अलैहि सलातु सलाम जी ज़ियारत थिया ज़ियारत थिया हबीबन करीमन अलैहि सलातु वसलाम पांजी चादर मुबारक उन मंगणहार के उन आलिम सगोरे के दिनिया त सुबुह जो या चादर वेड़े इन तपियल तई में लहजा तोखे कुछ कोन थींदो
जमल सुबह थियो मानो गड थिया त ही महबूबन करीम अलैहिस्सलाम जी रात वारी दिनल चादर वेड़े लही पियो चे पियो अन्या मथा गरम तेल हारियो अन्या मथा गरम तेल हारियो मुझे चवण जो मतलब हो त आले रसूल जी मोहब्बत त वडी शे आले रसूल जो गड हुजण वडी शे आले रसूल जो मुर्शिद हुजण इहो त सोन ते सुहागो असा उम्मत जे मथा मेहरबानी करम नवाजी फज़ल इनायत पर जेको लिखंदो दामन में तब उन ते इए करम जो कक्कर वसंदो वत्तीन आयत पढ़ी हमने इल्लल्लज़ीना आमनू वत्तीन अंजीर जो कसम छो अंजीर हजरत आदम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जे पेशानी में मोहम्मदी नूर दिसी पन्न दिना इन जे करे अल्लाह ताला अंजीर जे शान के बुलंद कयो वत्तीन अंजीर जो कसम वज़ैतून ज़ैतून जो कसम छो मुझा महबूब ज़ैतून वापराईंदा वतूर सीनीन बरकत वारे तूर जबल जो कसम छो त इन बरकत वारे तूर जबल ते सोने मूसा कलीमुल्लाह जा कदम लगा वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन इन अमन वारे शहर मक्के जो कसम पर इन आयत जे तफसीर में इश्क वारा उलमा सगोरा लिखन था त अमन वारे शहर मा मुराद मक्को बाहे मदीनो बाहे इन अमन वारे शहर जो कसम वहाज़ल बलदिल अमीन लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम अलबत्ता इंसान के सोहनी सूरत में पैदा फरमायो सुम्मा रददनाहु असफल साफिलीन पो असां उनके हेठिए का हेठी हालत जे तरह मोटायो से जने पेरा पोड़ो थियो पेरा नंढो थियो वड्डो थियो जान थियो जड्डो थियो पीर सन थियो हेठिए का हेठी हालत जे तरह मोटायो से बी जगह ते अल्लाह फरमायो मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उनसा व हुवा मुमिनुन फलनुहियन्नहु हयातन तय्यबा वलनजज़ियन अजरहुम बिअहसन मा कानू यअमलून जेको चंगा अमल करे वो मर्द हुजे या औरत हुजे पर शर्त आहे त हुजे मोमिन हुजे मिठे मोहम्मद घोट जो उम्मती हुजे सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के आखिरी नबी करे मनण वारो महबूब करीम अलैहिस्सलाम जे मोहब्बत में रहण वारो अल्लाह फरमायो फलनुहियन्नहु हयातन तय्यब वसी उनके चंगी जिंदगी जारी दासी वल नजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसन मा कानू यअमलून ऐ उनके उहो अजर दीदासी इनाम दीदासी जे जे ओ लायक एडो करम उलमा सगोरा फरमाइन था त अल्लाह ताला पांजे बानन ते एडो मेहरबान जो हुकूमत पाकिस्तान रिटायर्ड वारे मुलाजिम के जो रिटायरमेंट कंदो आहे उनके अधु पगार दींदी पर इन आयतुन जे तफसीरन में उलमा सगोरा फरमाइन था त अल्लाह ताला पीर सन ते जड्डे ते एडी मेहरबानी कंदो जो अल्लाह ताला मलाइकन के फरमाइंदो मलाइको शायद हुजो ही जेको जोनी में इबादत कंदो हो तिलावतो कंदो हो ज़ियारतो कंदो हो दुरूद पढ़ंदो हो ये सवाब सुतो पियो तब अमाल नामे में लिखंदा वञोस लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम सुम्मा रददनाहु असफल साफिलीन उनके सी हेठी का हेठी हालत जतर मोटायो लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम अलबत्ता सा इंसान के सोनी सूरत में पैदा फरमायो लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम सुम्मा रददनाहु असफल साफिलीन पोने के हेठी का हेठी हालत जतर मोटायो अरे या आयत जेका मोमा जे सामो पेरा पड़ी इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात फलहुम अजरुन गैरु ममनून उहे जन ईमान आंदो ऐं साले अमल कया उन्हनि जो अजुर ऐं इनाम खुटण वारो नाहे रब करीम उन्हनि सां रुसण वारो नाहे मालिक मिठे जूं उन्हनि जे मथां दाइमी मेहरबानियूं आहिनि दाइमी करम आहिनि जेकॾहिं को माण्हू साले औलाद छॾे वियो जेसीं ताईं उहो उन जो औलाद उन जे लाइ दुआ घुरंदो जेकॾहिं को इख़लाक़ कंहिंखे सेखारे वियो इल्मु पढ़ाए वियो जेसीं ताईं इहो सिलसिलो हलंदो एसीं ताईं उनखे उहो सवाब मिलंदो जुलंदो रहंदो जंहिंजा मुस्तहक़ असांजा उस्ताद मुहतरम क़िबला साईं गुल मोहम्मद रहमतुल्लाह ताला अलैह आहिनि लाउड साथ छॾे वियो अवां साथ न छॾियो।
हर नई ईंदड़ वीडियो ॾिसण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा।